नाज़रीन, सिंध अंदर कोरोना की पखेड़ के रोकण लाइ जुज़वी लॉकडाउन ते अमल जारी है। कारोबारी मर्कज़ ऐं गाड़ियूं बंद पियल आहिनि। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे जेकमाबाद मां रिपोर्टर अब्बास कुलमस्तोई। जी अब्बास, छा सूरत हाल है जेकमाबाद में? जी बिल्कुल, सिंध में कोरोना वायरस की खतरनाक सूरत हाल का पोइ सिंध हुकूमत तरफा लॉकडाउन ते अमल करण जा हुकुम जारी किया विया हुआ, पर उन बावजूद भी जेकबाबाद में सिंध हुकूमत तरफा जारी कयल हुकुमनि ते अमल कोन पियो कयो वञे। जेकबाबाद शहर जूं बाज़ारूं जेके आहिनि उहे बिल्कुलु खुलियल आहिनि ऐं जेको ट्रांसपोर्ट लाइ हुकुम जारी किया विया हुआ त ट्रांसपोर्ट बंदि कई वञे, पर उन बावजूद भी जेके मुसाफ़िर गाॾियूं आहिनि उहे बि हली रहियूं आहिनि ऐं मुसाफ़िरनि जी जेका आमद रफ़्तार उहा जारी आहे। शहर जूं बाज़ारूं, दुकान ऐं होटल जेके आहिनि उहो मुकमिल तौर ते खुलियल नज़र अची रहिया आहिनि ऐं कारोबारी जेका ज़िंदगी आहे उहा मामूल मुताबिक़ जेका आहे उहा जारी आहे। डीसी जेकबाबाद तोड़े पुलिस जे तरफ़ां जेको आहे त लॉकडाउन ते अमल करण लाइ के बि क़दम न आहिनि खयां विया। जी अपडेट करण जे लाइ अब्बास, तव्हांजी महिरबानी।